नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं मिक्स दाल, जेका तव्हांखे मीट बिरयानी उन्हनि सभिनी खां वधीक डिलीशियस लॻंदी। हिकु दफ़ो खाईंदव त बार बार दिलि थींदी। हलो त हली तयारु कयूं मुंहिंजे स्टाइल। ॾिनल दाल तयारु करण जे लाइ असांखे 3 दालुनि जी ज़रूरत पवंदी। हे आहे मटरनि जी दाल ऐं हे आहे चणनि जी दाल ऐं माए जी दाल साए कलर जी। हीअ आहे माए जी दाल, इहा माए जी दाल आहे साए कलर जी। इनखे असां बराबरि टिनी खे असां कंदा असां तयारु करे रखी छॾींदासीं। हिकु कटोरो असां माए जी दाल जो, असांजी साए कलर जी माए जी दाल आहे, मार्केट में मिलंदी आहे। हे आहे मटरनि जी दाल, असां हिकु कटोरो माए जी दाल जो खयोंसि। हिकु कटोरो असां मटरनि जी दाल जो खणंदासीं। हिकु कटोरो असां मुङ, हे आहे असांजी चणनि जी दाल। हिकु कटोरो असां चणनि जी दाल जो। इहे असांजूं बराबरि असांजूं 3 असांजा इहे असांजा बाउल थी विया। इनखे असां मिक्स करे कंटेनर में रखी छॾींदासीं। जेतिरी असांखे हाणे चाढ़णी हूंदी ओतिरी असां माप कंदासीं। हाणे हिकु असां ॾिसो, असांखे जेका असांखे तयारु करणी आहे मां उहा तव्हांखे माप ॾेखारी। तव्हां पंहिंजे फैमिलीअ जे हिसाब सां हाणे तयारु कंदो। हीअ असांजी तयारु थियल पई हूंदी आहे। जॾहिं असांजी दिलि थींदी आहे असां तयारु कंदा आहियूं। हीअ असां इहा कंटेनर में विझी करे असां पिसाए रखंदासीं। तक़रीबन असां 1.5 कलाक जेतिरो तव्हांखे टाइम हुजे। इहा असां ॾिसो कंटेनर में रखी छॾींदासीं। महीनो 2 असांजा आराम सां हलंदी। इहा असां विझी करे असां हिनखे रखी छॾींदासीं। हाणे हुन दाल खे असां पाणी विझी करे असां हिनखे पिसाए रखंदासीं। घटि में घटि तव्हां पंहिंजे टाइम जे मुताबिक़ पिसाए छॾियो था, 1 कलाक 2 सुठे नमूने। हाणे असांजी पिसी वई आहे। हाणे असां हिनखे धोई करे वॉश कंदासीं। जीअं हे ग्रीन असांजी ॾिसो छिलका असांजी दाल जा इहे सुठे नमूने निकिरी वञनि। असां हिनखे साफ़ु कंदासीं मेटे करे। हाणे पाणी असां 2-3 दफ़ा असां हिन में पाणी विझी साफ़ु थी वञे। असांजी दाल हाणे साफ़ु थी चुकी आहे। हाणे हली त तयारु कयूं। दाल में असां पाणी विझी तक़रीबन 1.5 असां कटोरो पाणीअ जो विधोसीं। पाणी बॉयल थी चुको आहे। हाणे असां हिन में दाल विझंदासीं। हे मथां जाग हूंदी आहे, इहा असां हिन जी दाल जी कढी छॾींदासीं। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। रेसिपी आसान आहे, तयारु करण में मिंट तयारु थी वेंदी आहे। तव्हां रोटीअ सां, चांवरनि जी मानीअ सां तव्हां खाई सघो था, या चांवरनि सां तव्हांखे जंहिंसां पसंदि हुजे तव्हां तयारु करे सघो था। हे न असांजा टमाटा, हिन में असां 2 टमाटा विझंदासीं। ग्रीन चिलीज़ आहे इहे विझंदासीं। ऐं हे धाणा ऐं थूम, जेका थूम अची चुकी आहे मार्केट में फ्रेश, उहा बि ज़रूरी न आहे। तव्हांखे हुजे सिर्फ़ु धाणा बि मथां गार्निश जे लाइ विझी सघो था। ॾिसो दाल असांजी हल्की ॻरी चुकी आहे। हाणे असां हिन में टमाटा विझंदासीं। हाणे वरी असां हिनखे ढकु ॾेई सीटियूं विझाराईंदासीं। हिन में असां 1 चमिचो नमक जो विधोसीं। नमक असांजो हिन में चेरी थी वेंदी, असां हिन में विझी छॾींदासीं। ॾिसो असांजी दाल ॻरी चुकी आहे। हाणे असां हिनखे मंदीणे सां मेटींदासीं। तव्हां ग्राइंडर सां मेटियो, हल्को मेटींदासीं, घणो न। जीअं असांजी घणे मेटण सां असांजी मज़ेदार दाल न थींदी। इनखे असां मेटे करे ॾिसो असां कीअं मेटियूं था मंदीणे सां। हर घर में इहो मंदीणो ज़रूरु हूंदो, असां सिंधियुनि जे घर में। हाणे असां पाणी विझंदासीं। तव्हां पंहिंजे हिसाब सां तव्हां करे, हिन में असां थोरो पाणी विझी असां रोटीअ सां खाईंदासीं। चांवरनि सां थोरी हल्की असां हुन में पाणी विझंदासीं, छिडी कंदासीं। मिर्च असां हिन में 1 चमिचो विझी छॾींदासीं। लूणु असां अॻ में विधो हुयोसीं, थोरी हेठि विझंदासीं। हिनखे असां मिक्स कंदासीं। हाणे असां हिन में मथां असां हिनजे विझी छॾींदासीं धाणा ऐं थूम हिन में विझंदासीं। दाल गरम थी चुके त पोइ असां हाणे हॉटपॉट में लाहींदासीं। ॾिसो असां हॉटपॉट में लाहे चुका आहियूं दाल। इहो असांजो डिनर, तमामु घणी सुठी असांजी दाल तयारु थी आहे। हाणे मथां असां हिनखे राई ॾींदासीं थूम जी, सुकल थूम जी। तव्हां बि मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो। हे असांजो डिनर। तव्हां हिन सां आलू बि खाई सघो था, पकोड़ा बि तयारु कयो। असां हाणे एग तयारु कयो आहे, लीमो। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो।